अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 5 अगस्त अरबाजे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। पाकिस्तानी हुकूमत हिन मुल्क में नित नवां तकरार पैदा करे रही आहे। हूअं त तकरार न बेरबा आहिनि, पर कुझु मुल्क अहिड़ा हूंदा आहिनि जिते जी हुकूमतूं पाण चाहींदियूं आहिनि त माण्हू तकरारनि में उलझियल हुजनि ऐं असांजी हुकूमत रवां दवां रहे। शायदि इहो ई सबबु आहे जो KPK ऐं बलूचिस्तान त ॿरनि पिया, पर हाणे कश्मीर जा रहवासी बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। त ॿिए पासे वरी सिंध में नवनि सूबनि वारो राग शुरू कयो वियो आहे। नवां सूबा उन लाइ उहे धुरियूं मुहिम हलाए रहियूं आहिनि जेके पाण बि पनाहगीर थी आहियूं ऐं हिन धरती पनाह ॾिनी। इन समूरी सूरतहाल ते बसीर नवीद जो लेख बि अवांजे समातनि जी नज़र कबो त तजिया ऐं तबसरा बि प्रोग्राम जो हिसो बणाइबा। सूबनि बाबति पुराणी बहस ऐं नई साज़िश खे बि ॾिसबो। इंतिज़ामी नाअहली ऐं बेहसीअ जे करे लावारस बणियल सिंध जे शहरनि बाबति बि ॼाण जी कोशिशि कबी। त वरी कश्मीर बाबति इंसाफ़ लाइ बीठल अकेले पुट खे लॻल गोलीअ जे दर्द जो किसो बि ॿुधाइबो। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि बाबति नौजवान सियासी समाजी अॻुवाण सारंग जोयो जी गुफ़्तगू बि शामिल हूंदी। सिंधी ॿोलीअ लाइ सारी सब जमार पाण पतोड़ींदड़ नामेरे लेखक गोबंद माली खे सालगिरह ते भेटाउनि जा गुलाब बि आछिबा। सभ खां पहिरियां सिंध जी सूरतहाल खे ॼाण जी कोशिशि करियूं था। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जा पेरा खणूं था ऐं सिंध जे गादी वारे शहर कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारनि मुतालबनि खे नज़र में रखंदे बसीर नवीद जो लिखियलु लेख अवांजे समातनि जी नज़र करियूं था। हीउ लेख तोड़ जो पुराणो आहे, पर दर्द कॾहिं बि पुराणा न आहिनि थींदा। हालतूं अॼु बि साॻियूं आहिनि। अॼु खां 6 साल अॻु इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद मुहाजरो नोश्ता दीवार पढ़ो कराची हाथ से गया जे उनवान हेठि उर्दू में लेख लिखियो हो, जंहिंजो असीं सिंधी तर्जुमो अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर शैतानी सोच रखंदड़ क़ुवतनि कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जो फ़ैसिलो कयो आहे। हिन भेरे ॿियनि सबबनि सां गॾु सभ खां वॾो सबबु इहो ॼाणायो पियो वञे त कराची पाकिस्तान खे सभ खां वधीक रेवेन्यू ॾिए थो ऐं मुल्क जी मजमूई आमदनी जो 71% हिसो फ़राहम करे थो। उन हूंदे बि कराची में गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं तरक़ियाती कम नथा थियनि। ॿियो इहो बि चयो वञे थो त कराची सॼी सिंध खे पाले थो। उन सां गॾु सिंध जी हुक्मरानी खे बि इंतिहाई ख़राबु करार ॾिनो वञे थो। ख़राबु हुक्मरानी वारी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु नथो करे सघिजे। कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण वारी ॻाल्हि ते हीउ मुंहिंजो फ़ौरी रद्द अमल आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी त आईंदा अॻ नखरनि ऐं मज़बूत हवालनि सां पंहिंजे मौक़िफ़ जो इज़हार करियां। असुली तौरु वफ़ाक़ खे इन ॻाल्हि ते साराह करणु घुरिजे त उनजो हिकु सूबो मुल्क जी मजमूई आमदनी में 71% हिसो विझे थो, पर ईअं लॻे थो त वफ़ाक़ खे हिन सूबे या उनजी मरकज़ी शहर कराची सां एतिरी दिलचस्पी न आहे जेतिरी सिंध जी आमदनी ते संदसि लालची नज़रूं मरकूज़ आहिनि। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत खे कराची सां वाक़ई दिलचस्पी हुजे हा त शहर लाइ कुझु तइमीरी क़दम खणे हा या घटि में घटि पंहिंजनि ऐलाननि मूजिबि रक़म अदा करे चुकी हुजे हा, पर लॻे थो त मरकज़ सूबे जे मुआशी वसीलनि ते कब्ज़ो करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। छाकाणि त ॿिया सूबा आमदनी जा वसीला वधाए नथा सघनि, तंहिं करे अहिड़े ज़रिए ते कब्ज़ो कयो वञे जितां सभ खां वधीक आमदनी हासिलु थिए थी।
शैतानी ज़हननि जो हीउ फ़ैसिलो साबित करे थो त वफ़ाक़ हाणे सिंध सूबे ते पंहिंजा खूनी पंजा खोड़े छॾिया आहिनि। उनजो मतिलबु इहो आहे त पंजाब सिंध ते पंहिंजो कब्ज़ो मज़बूत करे छॾियो आहे, यानी उहो पाक फ़ौज जो आख़िरी फ़ैसिलो आहे। सिंध में आबाद उर्दू ॻाल्हाईंदड़नि यानी मुहाजिरनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त जॾहिं कराची वफ़ाक़ जे हवाले कयो वेंदो त उते पंजाब जी हुक्मरानी हूंदी, छाकाणि त वफ़ाक़ में उनजो हिसो 52% आहे, जॾहिं त तव्हांजो हिसो सिर्फ़ु 2% आहे। अॻु बि जॾहिं कराची वफ़ाक़ जो हिसो हो तॾहिं बि कराची लाइ सिर्फ़ु 2% कोटा मुक़ररु हुई। MQM जे क़याम वक़्तु सभ खां अहम सोच इहा हुई त मुहाजिरनि जी बालादस्ती क़ाइमु रखण वारी ज़हनियत खे इस्तेमालु कंदे न रुॻो सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो कयो वञे, पर सिंध जी मुनफ़रिद सियासी हैसियत खे बि ख़तमु कयो वञे। इन करे ई 35 सालनि खां वधीक अरसे ताईं MQM जो कराची ते बिना कंहिं शरीक जे कब्ज़ो रहियो ऐं कंहिंखे बि इहा जुरत न थी जो कराची में गंदगी जे ढेरनि नालनि ते कब्ज़ा ऐं बरसातुनि दौरान थींदड़ तबाहियुनि जो ज़िम्मेवार MQM खे क़रार ॾिए, छाकाणि त उनजो असुलु मैंडेट सिंध जी आबादी खे विरहाए सिंध जे वसीलनि ते वफ़ाक़ जी बालादस्ती क़ाइमु करणु हो। हिन वक़्त बि थोरियुनि सीटुनि हूंदे बि MQM वफ़ाक़ी वज़ारतुनि ते क़ाबिज़ आहे, जेको फ़ौज ऐं हुकूमत जी मजबूरी लॻे थो, छाकाणि त फ़ौज खे आइन जी 8हीं तरमीम जेका सूबाई ख़ुदि मुख़्तियारी सां लाॻापियल आहे ऐं सिंध जा कुदरती वसीला ऐं मज़बूत आमदनी पसंदि न आहिनि, तंहिं करे हूअ सिंध खे विरहाए कराची खे सिधो संओं वफ़ाक़ जे इंतज़ाम हेठि रखणु चाहे थी। फ़ौज ऐं ब्यूरोक्रेसी लाइ कराची जूं ज़मीनूं बि वॾी अहमियत रखनि थियूं। हिन वक़्तु कराची में 6 खां वधीक डिफेंस अथॉरिटियूं क़ाइमु आहिनि। उनखां सवाइ शहर जो 20% खां वधीक इलाइक़ो कैंटोनमेंट जे कंट्रोल हेठि आहे। जेके पाणी, बिजली, गैस ऐं रोड टैक्स अदा नथा कनि, उहे पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते सिविल इदारनि ते दबाउ विझी पंहिंजा वाजिबात वसूल कराइनि था। हाणे अचो त कराची जे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जेका मुहाजिर सॾे थी ॾांहुं इहा इन ॻाल्हि ते ख़ुशि आहे त भले कराची खे सूबो न बणाए सघे, पर सिंध खे टोड़ण में कामयाबु थी वई आहे ऐं हाणे कराची वफ़ाक़ जो हिसो बणिजी वेंदो। अहिड़ी तरह पख्तून ऐं पंजाबी आबादी बि ख़ुशियूं मल्हाए रही आहे त हाणे कराची ते सिंधियुनि जी दावा न रहंदी ऐं उहे वफ़ाक़ जे ज़रिए कराची ते हुक्मरानी क़ाइमु कंदा। पर उन सां जिते सिंध खे नुक़सानु पहुचंदो उते सभ खां वधीक नुक़सानु मुहाजिरनि खे थींदो। शायदि सिंधी पंहिंजे माज़ूर ऐं कमज़ोर सूबे ते ई गुज़ारो करे वठनि, पर कराची वारनि ख़ासि करे मुहाजिरनि जो छा थींदो? खेनि जेको हिकु सूबे वसीले वफ़ाक़ जे मुक़ररु कयल 19% मां वॾो हिसो मिलंदो हो, उहो हाणे बिल्कुलु न मिलंदो ऐं नई सूबे अंदरि मौजूदु 40 ऐं 60% वारे कोटे मां को फ़ाइदो हासिलु करे सघंदा। जॾहिं कराची वफ़ाक़ में ज़िम थींदो त पोइ सॼे कराची जो कोटा सिर्फ़ु 2% रहिजी वेंदो। जीअं अॻु बि जॾहिं कराची वफ़ाक़ी गादी जो हंधु हो त उन वक़्तु बि उनजो हिसो सिर्फ़ु 2% हो। वफ़ाक़ में हिसो सूबनि जी आबादी जे तनासुब सां ॾिनो वेंदो आहे। जेकॾहिं फ़र्ज़ु कजे त वफ़ाक़ में कराची जी कोटा 4% थी वञे त उन मां पंजाब खे पंहिंजी आबादी मूजिबि 52%, सिंध खे 23 या घटि में घटि 18%, ख़ैबर पख्तूनख्वा खे 11% ऐं बलूचिस्तान खे 6% हिसो मिलंदो, छाकाणि त उहे सभु वफ़ाक़ जा हिसेदार आहिनि। अहिड़ी सूरतहाल में उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे सिर्फ़ु बचियल हिसे मां ई कुझु मिली सघंदो। सिंध जो विरहाङो थींदो अधु अवांजो अधु असांजो वारी ॻाल्हि हाणे बि न रहंदी, छो त हाणे त सॼो कराची वफ़ाक़ जे हवाले थी वेंदो। मुंहिंजो उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे इहो चवणु आहे त अञा बि हिन ख़ौफ़नाक मुस्तक़बिल खे नज़र में रखंदे सिंध सां ॻंढियल रहो। सिंधी त अव्हां खे पंहिंजी ज़मीन ॾिनी हुई ऐं सिंधी अव्हां जे मुफ़ादनि जो सभ खां वधीक ख़्यालु रखी सघे थी। हीअ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद जो लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि।
असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्राम दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो ही सॾु घर घर ताईं पहुची सघे। इंतिज़ामी नाअहली सबबि लावारस बणिजी वियल सिंध जे शहरनि बाबति आफ़ताब सलेमान लगारी लिखे थो। सिंध जो हर नंढो वॾो शहर वाहणे वस्ती इंतिज़ामी नाअहली ऐं लापरवाही सबबि हर वक़्तु लावारसी जो अहसासु ॾियारे थी। सरकार, कानून, इदारा, इंतिज़ामी अमलदार किथे बि तव्हांखे ख़ल्क़े ख़ुदा खे दरपेश ॾुखियाईनि मां निजात ॾियारणु ऐं पंहिंजे फ़र्ज़नि खे फ़र्ज़ सम्झी अदा कंदे नज़र न ईंदा। पर उहा ई इंतिज़ामिया, उहे ई सरकारी अमलदार तव्हांखे सियासतदाननि जे गाॾियुनि जे अॻियां पुठियां हलंदे उन जी अजाई आव भगत करण में मसरूफ़ ज़रूरु नज़र ईंदा। त कॾहिं वरी उहे एम्बुलेंस गाॾियूं जेके सिंध जे मिसकिन मारूड़नि खे पंहिंजे प्यारनि जा लाश खणण लाइ त मुयसरु न आहिनि, पर उहे एम्बुलेंसूं तव्हांखे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदे नज़र ज़रूरु ईंदियूं। बाक़ी कानून त अफ़सोस सां लिखिणो थो पवे। कानून रुॻो रोड ते अबो जवाम खां मोटरसाइकिल जो लाइसेंस ऐं काग़ज़ जी जांच पड़ताल जी आड़ में ग़रीब अवाम खे इज़ाइण खां बिल्कुलु नथो मुड़े। पर उहो ई कानून तव्हांखे सियासतदान जे आॾो हथ ॿधी बीठल नज़र ईंदो ऐं हद जे बासरनि जे बगलनि ते हाज़िरी भरण खे पंहिंजे फ़र्ज़ में कोताही तोड़े वर्दी जी तोहिन बि महसूसु न कंदो। जेकॾहिं इंतिज़ामिया वक़्तु सिर अख पटे त भला ईअं मामूली बरसाति पवण जी सूरत में सिंध जा शहर दरियाउनि जो ॾेख न ॾियनि। नई मिसकिन मारूड़ा रुॻो ट्रांसफार्मर जी मरमत कराइण लाइ बि इंतिज़ामिया जी ख़र्ची लाइ झोली झले चंदो गॾु कनि। बरसाती मौसम में इंतिज़ामिया रुॻो हर शहर ॻोठ में मच्छर मारे स्प्रे कराइण खे यकीनी बणाए तॾहिं बि सिंध जा माण्हू ईअं मलेरिया में तड़पी तड़पी फ़ौत न थियनि। पर अफ़सोस, अवाम भले थोरी बरसाति पवण सबबु गटरनि में ग़ोता पियो खाए। बरसाति पवण खां पोइ इलाइक़नि जा इलाइक़ा बिजली न हुअण सबबु गुग ऊंदाहे में ॿुॾल हुजनि था। माण्हू मच्छरनि जे आज़ार में भले पिया ऊन्हा साह खणनि, पर हिन रईसाणे राज में नाअहली इंतिज़ामिया करप्शन जो आमाज गाह बणियल इदारनि तोड़े मच्छरनि जे आज़ार में बि सकून सां सुतल सरकार खे हिननि अवाम जे अहजनि सां को बि सरोकार न आहे। छाकाणि त हिते हर कंहिंखे अवाम जे दर्दनि जे दरमान करणु न पर इक़्तिदार में अचण ऐं करप्शन सां पंहिंजा बब भरण जी उणतुण हूंदी आहे। नामियारी लेखिका अमर ख़ुर्शीद शाह लिखियो, रंगनि रूपनि जे जहिड़े जहान में ज़िंदगी जो साह खणंदड़ सफ़र जेसीं जारी रहे थो तेसीं सारोणियुनि जे समर जी विख विख ते ज़रूरत पवंदी रहे थी। हर मौसम जे मिज़ाज जियां हर शाम जो मंज़र पाण सां गॾु कुझु विखिरियल सपना, कुझु मणियुनि जहिड़ियूं यादूं बि साण खणी थो अचे। हर राति जे थधे रूह में उजागियल अखियुनि जा के अणपूरा ख़्वाब समायल हूंदा आहिनि। गुज़िरियल वेल हर हिकु घड़ी दिलि जो को न को बाब बणिपी आहे ऐं वीचारो माण्हू बेवसी जे बंदि दरवाज़े मथे बीही चुपचाप दरिया में लुढ़ंदो रहंदो आहे। कारूंझर जी कोर तां ॾिनल मोर जी उभरंदड़ कूक जो सूंह तां इंसान जो दामन सदाईं अणपूरे नख़ाश ॾाढो तंग रहियो आहे। बारिशनि में भिनल बंभोर जे भीड़े जो सूंह त हर दिलि जे जबल में सिक जी सुसुई ज़रूरु रुली आहे। सिंधू जी सीर में ओचितो फुटी आयल ॿेरनि में तमर जे ॿेलनि जा माण्हू जे सेरा में सूरनि जा थुअर फुटनि था, जिन जो हिकु कंडो हिकु विछड़ी वियल सारोणी हूंदो आहे। लाड़ जी कलराठी भूअं मुसाफ़िरनि जे पेरनि जा निशान सांढे नाहे सघंदी। थर जी वारी ते थकल क़दमनि जो उहिञाण घणो वक़्तु नाहे टिकंदो, पर विचोले जी आली चीकी मिटी पांधेड़नि जो पंधु पाण ते चिटे छॾींदी आहे। जेतोणीकि हर दिलि जी मिटी चीकी नाहे हूंदी, पर उन हूंदे बि खारियुनि जारियुनि ते मक मेड़नि जे आसिरे लहंदड़ वयनि जे वलर जीअं हर दिलि जे दरख़्त ते सारोणियुनि जा पखी लहंदा रहनि था। छो त रंगनि रूपनि जे जहिड़े जहान में ज़िंदगी जो साह खणंदड़ सफ़र जेसीं जारी रहे थो तेसीं सारोणियुनि जे समर जी विख विख ते ज़रूरत पवंदी आहे। नामियारे शाइर साईंदाद सांद लिखियो, तितर मोर ॿोलिया त तूं यादि आएं, तितर मोर ॿोलिया त तूं यादि आएं, अखियुनि लुढ़क ॻोल्हिया त तूं यादि आएं। सुहाई में आहिनि सिबिल तुंहिंजूं सारूं, चढ़ियो चंड ढोलिया त तूं यादि आएं।
अलाए त कंहिंजे रवन खे रंगींदे, अलाए त कंहिंजे रवन खे रंगींदे, खिवण खुंभ खोलिया त तूं यादि आएं, करे कुर्ब कंहिं बि परे खां पुकारियो, करे कुर्ब कंहिं बि परे खां पुकारियो, ओ भंवरा बंभोलिया त तूं यादि आएं, तितर मोर ॿोलिया त तूं यादि आएं, अखियुनि लुड़क ॻोल्हिया त तूं यादि आएं। ऐं हाणे सिंध जे हालतुनि नवनि सूबनि वारी ॻाल्हि ऐं मौजूदा सूरत हाल ते नौजवान लिखारी ऐं सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ सारंग जोयो जी गुफ़्तगू अवां जे समातनि जी नज़र करियूं था। दोस्तो, तव्हां समूरा साथी चङी तरह वाक़िफ़ आहियो त हिन वक़्तु जहिड़ी रीति पाकिस्तान सरकार जा सियासी नुमाइंदा तोड़े फ़ौजी नुमाइंदा इहा रट लॻाए वेठा आहिनि त सिंध जी तक़सीम थिए, सिंध में नवां सूबा ठहनि, सिंध जा इंतिज़ामी यूनिट ठहनि। उन सिलसिले में मोहसिन नक़वी जो बयान, उन खां पोइ फ़ौजी जेको ISPR उन जो बयान ऐं ताज़ो फवाद चौधरी जो बयान, हुननि खे लॻे थो त को सिंध को मानी जो टुकुर आहे जंहिंखे आराम सां तोड़े सघनि था। इहे ख्वाबनि जी अहमकनि जी जन्नतुनि में रहनि था। असां उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त सिंध को मानी जो टुकुर न आहे जंहिंखे तव्हांखे जेॾीमहिल वणे उनखे टोड़े ऐं तक़सीम करे सघो था। सिंध हिकिड़ो तारीख़ी वतन आहे सिंधी क़ौम जो, ऐं सिंध ई उहा रियासत आहे जंहिं तव्हांजी हिन रियासत पाकिस्तान खे तख़लीक़ कई। जंहिं मुआहिदे तहत सिंध हिन रियासत जो हिसो थियो, उन मुआहिदे में सिंध बहैसियत रियासत जे शामिल थी हुई। उन में 1940 जी करारदाद में इहो वाज़े ॼाणायल हो त सिंध समेत हिन रियासत, हिन फेडरेशन जो जेके रियासतूं हिसो थींदियूं आहे उहे सावरेन ऐं ऑटोनॉमस हूंदियूं, यानी आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार रियासतूं हूंदियूं। यानी उन्हनि तारीख़ी वतननि हिन पाकिस्तान रियासत यानी फेडरेशन जो बुनियाद विधो। पाकिस्तान का हिकु क़ौमी रियासत न, पर घण क़ौमी रियासत आहे, घण वतनी रियासत आहे, जंहिंखे तव्हां चाहियो था त असां इंतिज़ामी बुनियादनि ते टोड़ियूं त इहो सिंध जो माण्हू कॾहिं बर्दाश्त न कंदो। सिंध जो माण्हू पंहिंजा लाश ॾेई सघे थो, पर पंहिंजे वतन जे वजूद ताक़त नथो करे सघे। तव्हांखे इहा ख़बरदार था कयूं त सिंध जी इहा रेड लाइन आहे। सिंध असांजो तारीख़ी वतन आहे। सिंध धरती जी त परे जी ॻाल्हि, पर सिंध जो इंच बि असां तव्हांखे ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। सिंध जो सियासी कारकुन, सिंध जूं सियासी जमायतूं, सिंध जी औरत, सिंध जो मर्द, सिंध जो फर्द, हारी मज़दूर, हर मकतबे फ़िक्र जो माण्हू जेको आहे उहो तव्हांखे इहो वाज़े कंदो थो हले त सिंध असांजो हज़ारनि सालनि खां तारीख़ी वतन आहे। अंग्रेज़ जॾहिं सिंध ते क़ाबिज़ थियो त उन वक़्तु सिंध हिकिड़ी आज़ाद रियासत हुई। तालपुल घराणे जी हिन धरतीअ ते हुकूमत हुई। उनखे अंग्रेज़नि कब्ज़ो करे बम्बई जो हिसो बणायो। फवाद चौधरी खे आउं ॿुधाइण थो चाहियां, चवे थो सिंध बम्बई जो हिसो हो, त तव्हां तारीख़ जो मुतालियो कयो। सिंध तारीख़ सॼी में अंग्रेज़ दौर खां अलावा कॾहिं बम्बई परगिणे जो हिसो न रही आहे। अंग्रेज़ साम्राज्य जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो त उन वक़्तु सिंध आज़ाद रियासत हुई, पोइ उनखे बम्बई परगिणे जो हिसो बणायो वियो। जंहिंखां पोइ सिंध खां बम्बई जी अलहदगी जी सिंध जे घण घुरनि साईं जीएम सैयद गुलाम मोहम्मद बुरगड़ी जी अॻुवाणी में जदोजहद कई ऐं नेठि 1935 जे एक्ट तहत सिंध बम्बई खां आज़ाद थी। उनखां पोइ 1940 जी करारदाद मूजिबि सिंध फेडरेशन हिन में शामिल थी। उन जे बुनियाद ते त सिंध उन फेडरेशन जे अंदरि ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद रियासत हूंदी, जंहिंजी हक़े हुकुमरानी हुन वटि हूंदी, वसीलनि जी मालिकी हुन वटि हूंदी, उन जा समूरा इख्तियार उन्हनि वटि रियासतुनि वटि हूंदा। सिर्फ़ु अढाई खाता वफ़ाक़ वटि हूंदा, यानी फॉरेन पॉलिसी, करंसी ऐं दिफ़ा। पर जहिड़ी रीति तव्हां गुज़िरियल 77-78 सालनि में हिननि तारीख़ी क़ौमुनि ऐं उन्हनि जे तारीख़ी वतननि जे तशख़ुसनि सां इनकार करे, उन्हनि जे वजूद ते वार करे, उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़ो कयो आहे, ऐं हाणे तव्हां सिंध जी वहदत ते वार करण था चाहियो। यादि रखो, इहो सिंध जी वहदत ते वार उन वक़्तु 1954 में तव्हां 1 यूनिट मड़े क़ाइमु कयो, पर उन जो नतीजो छा निकितो?
सिंध समेत हिन ख़िते जी समूरनि क़ौमुनि जे अंदरि फ़ौज जे ख़िलाफ़ ऐं इन्हनि सियासी हुकुमराननि ब्यूरोक्रेसी जे ख़िलाफ़ जेका बग़ावत थो थी, जंहिं तव्हांजा गोॾा खोड़ण ते मजबूर कयो ऐं तव्हां वञी उन टोड़नि खे क़बूल कयो ऐं सिंध खे ॿीहर तव्हां बहाल कयो। हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त सिंध कंहिं बि रीति जेको आहे उहा तक़सीम नथी थी सघे, छो त ही तारीख़ी वतन ऐं वहदत आहे। हा, हिकु सूरत ज़रूर आहे, जेकर तव्हां सिंध खे तोड़ण जी ॻाल्हि ऐं तक़सीम करण जी ॻाल्हि ऐं सूबा ठाहिण जी ॻाल्हि था कयो त पोइ हा, सिंध अलॻि वतन जी हैसियत में तव्हां खां जुदा थी सघे थी, पर सूबे जी हैसियत में कॾहिं बि सिंध खे टुकड़नि में असां विराइण न ॾींदासीं। उन करे तव्हांखे ख़बरदार था कयूं, सिंध जो माण्हू पंहिंजी धरती, पंहिंजे दरिया ऐं वसीलनि जे मामलनि ते जेको आहे उहो मज़ामत करणु ॼाणे थो, सियासी मज़ामत करणु ॼाणे थो, सियासी जदोजहद करणु ॼाणे थो। ऐं सिंध जे शऊर खे, सिंध जे हारी खे, सिंध जी नारी खे, मज़दूर खे, पोरियत खे, सिंध जी सियासी जमायतुनि खे, सिंध जे नौजवाननि खे ऐं इहो गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त ही जेके ख़तरनाक साज़िशूं थियनि सिंध खे टुकड़ा करण जूं, उन जे ख़िलाफ़ अचो त आवाज़ उथारियूं, अचो त मुतहद थियूं, अचो त मुनज़िम थियूं। समूरा उहे फ़र्क़ मिसारे असां हिकु क़ौम थी करे पंहिंजे धरती जे बक़ा ख़ातिर पाण खे सियासी मज़ामत करणी पवंदी, छो जो सियासी मज़ामत ऐं सियासी जदोजहद खां सवाइ असां वटि को ॿियो रस्तो ई न आहे। हिकु पासे ही रियासत ऐं हिन जा इदारा इस्टेब्लिशमेंट सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि करे पई ऐं उन लाइ अमली कोशिशूं करे पई, ॿिए पासे हिननि जो बुनियादी जेको मक़सदु इहो आहे त ही सिंध जा दरिया जे मथां जेको कब्ज़ो आहे जलालपुर केनाल जे नाले में खोले, उन खां अलावा चोलिस्तान के जेका रिथा आहे उन में 4 डेम ई खोलण वञनि पिया, जेका बि ख़तरनाक साज़िश आहे जंहिंसां सिंध मुकमिल बंजर बणिजी वेंदी। उन करे हिन वक़्तु असांखे मुतहद ऐं मुनज़िम थियण जी ज़रूरत आहे। अचो त पाण मिड़ी मुठ थियूं ऐं सिंध खे हिकिड़ी अहिड़ी सगारी जदोजहद ॾियूं, जेका सगारी जदोजहद हिननि खे ॾींहं जा तारा ॾेखारे ऐं हिननि खे ॿुधाए त सिंध जो माण्हू जेको आहे उहो पंहिंजी धरती जो वारिस आहे ऐं हू कॾहिं बि पंहिंजी धरती जी तक़सीम थियण न ॾींदो ऐं न ई सिंधु दरिया जे मथां को डेम ऐं केनाल न ॾींदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे दुखंदड़ दूंहं वांगुरु दुखी दुखी ॿरंदड़ आज़ाद कश्मीर वारी सूरतहाल ॾे हलूं था, जिते हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद कंदड़ माण्हू सरापा एहतजाज बणंदड़ कारकुन ॻोल्हण जो खाज बणिजी रहिया आहिनि। ही लेख कैरी ड्यूज़ जो लिखियलु आहे, जेको असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं BBC उर्दू जे तावन सां। डॉक्टर अनवर जी आरज़ी क्लिनिक पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आयल कश्मीर जे शहर रावलाकोट में उन हंध खां घणो परे न आहे जिते एहतजाज जो मर्कज़ क़ाइमु आहे। हिन आरज़ी अस्पताल जे हिकु कमरे में तिबी सामान मौजूदु आहे, जॾहिं त ॿाहिरि ॻाढ़े तरपाल हेठि हिकु खट विछायल आहे। उन खट ते शफ़क़त हुसैन लेटियल आहे, जंहिंखे सीने में गोली लॻी हुई। जंहिं चादर ते हू लेटियल आहे उन ते हुन खां अॻु हिते इलाज हेठि आयल ज़ख़्मियुनि जे रत जा दाग़ अञा ताईं मौजूदु आहिनि। गुज़िरियल 2 महीननि दौरान पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर में सिक्योरिटी एहलकारनि ऐं जॉइंट अवामी एक्शन कमेटी सां लाॻापियल मुज़ाहिरनि विच में थियल चकरनि में केतिरा ई माण्हू मारिजी चुका आहिनि। लॻभॻि 45 लख आबादी वारे हिन इलाइक़े में मरहलेवार चूंडूं पिणु जारी आहिनि। डॉक्टर अनवर, जंहिंजो नालो हिन रिपोर्ट में शामिल ॿियनि माण्हुनि वांगुरु संदन हिफ़ाज़त ख़ातिर तब्दील कयो वियो आहे, असांजी टीम खे ॿुधायो त असां वटि इब्तिदाई तिबी इमदाद फ़राहम करण लाइ काफ़ी सामान मौजूदु आहे। असां वहंदड़ रत खे रोके सघूं था, ज़ख़्मनि खे साफ़ करे पटी करे सघूं था ऐं जेकॾहिं गोली घणे अंदरि ताईं न वई हुजे त उनखे कढे बि सघूं था। पर जिन माण्हुनि खे सीने, पेट, मथे ऐं ॿियनि अहम उज़वनि ते शदीद ज़ख़्म आहिनि, उन्हनि खे बहितर तिबी सहूलियतनि ऐं इस्पताल जी ज़रूरत हूंदी आहे। डॉक्टर अनवर जो चवणु हो त वॾी इस्पताल में बि जेकॾहिं हिकु वक़्तु अहिड़े क़िस्म जा केतिरा ई ज़ख़्मी पहुची वञनि त डॉक्टरनि ऐं अमले खे ॾुखियाई पेश अचे थी। आसमा ॿुधायो त हू पाण बि हिकु एहतजाज में शरीक हुए जॾहिं खेसि ख़बर पई त संदसि अकेले पुट खे गोली लॻी आहे। हू चवे थी, असां रुॻो पंहिंजा हक़ घुरी रहिया हुआसीं, असां दहशतगर्द न आहियूं। पंहिंजे पुट बाबति ॻाल्हाईंदे आसमा चयो, का बि माउ हुन खां वधीक सुठो पुटु न घुरंदी। हुन खे
ख़तरनि जी ख़बर हुई, पर हू सम्झंदो हो त इंसाफ़ लाइ बीहणु तमामु अहम आहे। हू चवंदो हो त हक़ लाइ मरण इज़त जी ॻाल्हि आहे। सलमान नाले हिकु शख़्स बि पंहिंजे भाउ खे वञाए वेठो आहे। हू चवे थो त संदसि भाउ घर में सभ खां नंढो हो ऐं सभु खेसि तमामु घणो प्यारु कंदा हुआ। इहो असां लाइ तमामु वॾो नुक़सानु आहे, हुन वधीक चयो। पर मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु बि आहे त हुन माण्हुनि जे हक़नि लाइ पंहिंजी जान ॾिनी। हुन कंहिं ते हमिलो न कयो हो, न ई कंहिं सां विढ़ी रहियो हो। अयूब जेको अॻूणो फ़ौजी आहे, हुन पिणु पंहिंजो पुटु वञायो आहे। हूअ पाकिस्तान जी हुकूमत या फ़ौज ते इल्ज़ाम नथो लॻाए, पर पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर जी हुकूमत खे ज़िम्मेवार क़रार ॾिए थो। जंहिं संदसि चवण मूजिबि हिते नीम फ़ौजी दस्ता घुराया। हुन चयो त मां रिटायर्ड फ़ौजी आहियां। मूं जनरल ज़ियाउल हक़ ऐं जनरल परवेज़ मुशर्रफ जी मार्शल जा दौर ॾिठा आहिनि, पर जेको कुझु हाणे थी रहियो आहे उहो अॻु कॾहिं न ॾिठो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा इंतिहाई वॾी नाइंसाफ़ी आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजे पुटु का बि ग़लति ॻाल्हि न कई हुई, न ई एहतजाज में शामिलु माण्हुनि को ॾोह कयो हो। पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर जी हुकूमत उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस पुरअमन मुज़ाहिरीन ते बिना फ़र्क़ु गोलियूं न हलायूं। हुकूमत जो चवणु आहे त क़ानून लागू कंदड़ इदारनि सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई जिन उन्हनि ते हमिलो कयो, अवाम जे जाननि खे ख़तरे में विधो या रियासत जी अमलदारी में रुकावट विधी। BBC इलाइक़े में ख़ुराक जी खोट पिणु ॾिठी। मुज़ाहिरीन पंहिंजे सामान खे हिक ॿिए में विरहाए रहिया हुआ। कुझु माण्हुनि इहो बि ॿुधायो त हुननि मोटर साइकिलनि ते चांवर खणे इलाइक़नि में पहुचाइण जी कोशिशि कई। रावलाकोट में शहर ॾांहुं वेंदड़ कुझु रस्ता किरियल वञण सबबि बंदि हुआ। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त उहे रस्ता जॉइंट अवामी एक्शन कमेटी बंदि कया आहिनि। शहर जे कुझु दाख़िली रस्तनि ते सिक्योरिटी चौकियूं पिणु क़ाइमु कयूं वियूं हुयूं। हुकूमत जो चवणु आहे त इहो चवणु ग़लति आहे त उन्हनि चौकियुनि ते ख़ुराक ऐं तिबी सामान रावलाकोट पहुचण खां रोकियो पियो वञे। संदन चवणु आहे त हूअ ज़रूरी सामान जी फ़राहमी में सहकार करे रहिया आहिनि। इख़्तियारियुनि केतिरा ई भेरा दावा कई आहे त जॉइंट अवामी एक्शन कमेटी हिकु पुरतशदुद गिरोह आहे। हुननि ड्रोन वसीले वरितल कुझु वीडियोज़ पिणु ॾेखारियूं जिन बाबति संदन चवणु आहे त उन्हनि में हथियारबंद माण्हू इमारतुनि ते मौजूदु नज़र अचनि था। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पुलिस अहिड़ियूं राइफ़लूं पिणु ॾेखारियूं जेके संदन दावा मूजिबि गिरोह जे मेंबरनि खां हथ कयूं वियूं। उन्हनि कॉन्फ्रेंस में सिक्योरिटी एहलकारनि जे मारिजी वञण ऐं ज़ख़्मी थियण बाबति बि ॼाण ॾिनी वई। इख़्तियारनि मूजिबि जांच दौरान हिकु शख़्स बयानु ॾिनो त खेसि कंहिं नीम फ़ौजी एहलकार खे क़त्ल करण जे बदिले ₹1 करोड़ इनाम ॾियण जो वाइदो कयो हो। जॉइंट अवामी एक्शन कमेटीअ जी कोर कमेटी जो मेंबर उमर नज़ीर रावलाकोट में मौजूदु आहे, जेको उन्हनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। बहरहाल इहा बि हक़ीक़त आहे त हिन छिकताण दौरान केतिरा ई सिक्योरिटी एहलकार पिणु मारिजी विया आहिनि। उन बाबति उमर नज़ीर चयो, ॾिसो, मुमकिन आहे त संदन माण्हू मारिजी विया हुजनि, पर मां उन मौज़ू ते ॻाल्हाइणु नथो चाहियां। हुन वधीक चयो त मुंहिंजे ख़्याल में कुझु मख़सूस अंसर जेके उन्हनि जे असर हेठि आहिनि असांजे सिफ़नि में दाख़िल कया विया, अहिड़ा माण्हू यकीनन असांजे विच में मौजूदु आहिनि। हुन जो चवणु हो त मुंहिंजो यकीन आहे त अहिड़नि माण्हुनि इहो सभु कुझु उन लाइ कयो त जीअं संदन बयानीअ खे सही साबित करे सघिजे। मां का हतमी दावा नथो करियां, पर असांजे तरफ़ां अहिड़ी पुरतशदुद कार्रवाई जो को सबूत मौजूदु न आहे। उमर नज़ीर पंहिंजे उन दावा जी हिमायत में को बि सबूत पेश न कयो त संदन सिफ़नि में मुबैना तौरु ॿिया माण्हू दाख़िल कया विया हुआ। जॾहिं त इख़्तियारियुनि जो चवणु आहे त जॉइंट अवामी एक्शन कमेटी ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते उन्हनि ख़िलाफ़ु ग़लति मालूमात फैलाए रही आहे। BBC जंहिं एहतजाज में रावलाकोट में शिरकत कई, उते न को हथियार नज़र आयो, न ई फायरिंग थी। अलबत्ता राति जो गोलियुनि जा आवाज़ ॿुधण में आया, पर इहो वाज़िह न थी सघियो त उहे कंहिं हलायूं ऐं कंहिं ते हलायूं वियूं। इलाइक़े में बेयकीनी ऐं छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे ऐं कंहिंखे बि ख़बर न हुई त हालतूं कॾहिं वधीक ख़राब थी सघनि थियूं। उमर नज़ीर जो चवणु आहे त जॉइंट अवामी एक्शन कमेटी ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, पर हिन वक़्तु वधीक एहतजाजी मुज़ाहिरनि जी तयारी पिणु जारी आहे। आज़ाद कश्मीर जी सूरतहाल बाबति ही असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ासि रिपोर्ट, जेका असां अव्हां लाइ पेश कई आहे BBC उर्दू जे तावन सां। बरसाति जिते इंतिज़ामी लापरवाही खे वाइखो करे छॾींदी आहे, उते
थर में थूअर बि ॿहकी पवंदा आहिनि। सच त इहो आहे जो सहरा सरहो थी पवंदो आहे। अमर राय सिंह राजपूत लिखियो, ए दरिया जे देश जी राणीअ जो मुंहिंजो सहरा सरहो थियो आहे। मुंहिंजो सहरा सरहो ॾिसी मुंहिंजो मन महकी पियो आहे। अॼु आउं ॾाढो ख़ुशि आहियां। आउं इन करे बि ख़ुशि आहियां जो मूं मिठो पाणी पीतो आहे। असीं उन देश में रहूं था जिते मिठो पाणी सिर्फ़ु मींहं में मिलंदो आहे। अॼु आउं इन करे बि ख़ुशि आहियां जो हाणे गाह थींदो ऐं मुंहिंजी ॿोलाई बकरी सेम मां चरी ढो करे ईंदी। उहा बकरी जंहिंखे बुखायल ॾिसी मूंखे पंहिंजनि बचनि जी बुख विसरी वेंदी हुई, उन बकरी ढो कयो त सम्झ मूं ढो कयो। छाकाणि त असीं थारियला पंहिंजे पालियल माल खे बचनि खां मथे सम्झूं था। मुंहिंजो पालियल मोर हाणे बुख में आधी राति जो अधरायूं ओछंगारूं न कंदो। हूअ सेम मां सावगाह खाई मधुर टहुका कंदो। आउं उन करे बि ख़ुशि आहियां जो हाणे खुंबियूं थींदियूं ऐं असीं चिकन ऐं मटन वारी मोर पूरी कंदासीं। मरीड़ो खाधे के ॾींहं थी विया हुआ, उहो मरीड़ो पिणु हाणे असांजे रंधणनि जी रौनक बणिजंदो। हिकु थरियो सभु कुझु विसारे सघे थो, पर मरीड़े जो ज़ाइक़ो कॾहिं बि नथो भुलाए सघे। आउं अॼु इन करे बि ख़ुशि आहियां जो हाणे गिदरियूं ऐं मतेरा थींदा जिन मां असीं अंबनि जो मज़ो वठंदासीं। अॼु रुॻो आउं सरहो नाया थियो, पर समूरो सहरा ख़ुशी में न पियो मापे। अॼु वाघू कोल्ही पिणु ख़ुशि थियो आहे, जंहिंखे साओ साग खाधे साल थी वियो। हाणे मढ़नि मां मेहा चूंडे आंडो साओ कंदो। अॼु रामली जे चहिरे ते पिणु मुर्क मोटी आई आहे, जंहिंखे अञा ॾंद करण लाइ हाणे राज मां झण जझी मिली पवंदी। अॼु उन धनार जो ॿार बि बहकी पियो आहे, जंहिंखे नई जुती पाए 9 साल थी विया हुआ। हाणे उहो उन करे ख़ुशि आहे जो हाणे 2 महीना हुनजा पेर न ॿरंदा, छाकाणि त धरती माता साओ वेस कंदी ऐं साओ गाह हुनजे उभराणनि पेरनि ते पहा रखंदो। अॼु उहे मासूम ॿारड़ा बि ॾाढा ख़ुशि आहिनि जिन खे कॾहिं बि रांदि खेॾण लाइ रेडीमेड रांदीको न मिलियो हो। अॼु उहे भिनल वारी मां पंहिंजे हथनि सां अहिड़ा आर्ट जा शाहूकार रांदीका ठाहे एॾा ख़ुशि आहिनि जो उन्हनि जी ख़ुशी ॾिसी अबर जूं अखियूं आगम जी वर ॾेई वसी रहियूं आहिनि। अॼु उहे बुखायल ॿारड़ा बि ख़ुशि आहिनि जिन माए जो ज़रो सिर्फ़ु दर्सी किताबनि में ॾिठो हो। उन्हनि खे पिणु वसकारे में खीर लप मिली वेंदो। पखी पखण जीत जनावर सभु ख़ुशि आहिनि, छाकाणि त उन्हनि जी अन जल जो बंदोबस्तु थी चुको आहे। वधीक छा लिखां, मुंहिंजी हेॾी सारी ख़ुशीअ ते सभिनी खे ख़ुशि थियणु खपे। अॼु हिंद सिंध जे नाम्यारे अदीब दानिश्वर गोबंद माली जो जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। खेसि भेटा पेश करण लाइ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था रखियल मोराई जो लेख। सिंध ऐं हिंद जो हाकारो अदीब दानिश्वर ऐं ॿियनि केतिरनि ई ख़ूबियुनि जो मालिक गोबंद माली 5 अगस्त 1921 ते साहिती परगुणे जे निहायत अहम पर उन वक़्त जे नंढे शहर ठारू शाह में पैदा थियो। हुन सिंध में रहण दौरान ई अदबी ऐं सियासी हवाले सां लिखणु शुरू कयो ऐं हिंद में वञी आख़िरी उमिरि ताईं लिखंदो रहियो। नावल सम्राट जो ख़िताब माणींदड़ गोबंद माली हिंद में रहंदड़ सिंधी जाती ऐं सिंधी अदीबनि जे मुस्तक़बिल खे ठाहींदड़ शख़्सियतनि मां हिकु अहम शख़्सियत आहे। हुन केतिरा ई नावल लिखिया, केतिरियूं कहाणियूं ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते केतिरा ई किताब लिखिया ऐं केतिरा ई नौजवान अदीब अदब जे मैदान में पंहिंजी रहबरी हेठि आंदा। गोबंद माली सिंधी आवाज़ी कल्चर खे हिंद में मुतारिफ़ कराइण लाइ केतिरनि ई हंधनि जा चकर लॻाया ऐं भारत में वसण सिंधियुनि खे वसाइण ऐं सिंधी ॿोली ऐं कल्चर खे क़ाइमु करण लाइ सॼी ज़िंदगी अर्पे छॾी। साॻे वक़्तु तख़लीक़ी कम बि कंदो रहियो। गोबंद माली हिंद जे सिंधियुनि जे वॾे में वॾी अदबी तनज़ीम अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहत सभा जो अॾींदड़ बि आहे, त वॾो नाटक निगार ऐं नाटक डायरेक्टर बि रहियो आहे। खेसि संस नावल प्यार जी प्यास ते हिंद सरकार जे वॾे में वॾे अदबी इदारे मरकज़ी साहित्य अकेडमी इनाम सां नवाज़ियो। हुन केतिरनि ई कहाणियुनि, नावलनि, नाटकनि ऐं ॿियनि मौज़ुअनि खां सवाइ पंहिंजी आत्मकथा बि 5 जुल्दनि में लिखी आहे, जेका वॾी मञता माणे चुकी आहे। गोबंद माली शायदि पहिरियों सिंधी अदीब आहे जंहिं ते कूंज
ऐं सिपूं रिसालनि ख़ासि नंबर कढिया। उन खां सवाइ संस शख़्सियत ऐं अदबी कारज ते बम्बईअ जे हिकु अदीब खोलाराम हंस हिकु किताबु गोबंद माली जे सिंधी नावल में यगानी देन नाले लिखियो आहे। शायदि ही अकेलो अदीब आहे जंहिं ते बम्बई यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री वरिती वई आहे ऐं उन किताब खे बम्बई यूनिवर्सिटी पारां 2002 में छपायो वियो, जंहिंजो नालो आहे गोबंद माली शख़्सियत ऐं अदीब। हुन सिंधी ॿोली में अलॻि अलॻि ॿोलियुनि जा केतिरा ई किताब तर्जुमो करे सिंधी ॿोली जी झोली भरी आहे। विरहाङे खां अॻु हू पंहिंजे ॻोठु ठारू शाह मां पढ़ण लाइ कराची आयो, जिते संस मुलाक़ात गोबंद पंजाबी सां थी, जेको उन वक़्तु तरक़ी पसंदि अदब खे छापण लाइ प्रेस क़ाइमु करे चुको हो ऐं उतां ई नई दुनिया नाले पब्लिकेशन जारी करे चुको हो, जंहिं पारां सिंधी में के असलूका किताब ऐं के तर्जुमो करे छापे चुको हो। कराची में गोबंद माली जे दोस्तनि में शेख अयाज़, नारायण श्याम, कामरेड सुबो, ज्ञानचंदाणी, मोहन पंजाबी, कीरत बाबाणी ऐं ॿिया रहिया। जेतोणीकि हशू केवलरामाणी ख़ासि उमिरि में वॾो हो, तॾहिं बि संस दोस्त कोठे सघिजे थो। ही सभु उहे शख़्स हुआ जिन सिंधी ॿोली में तरक़ी पसंदि अदब जी आबियारी कई। विरहाङे खां पोइ हशू केवलरामाणी, गोबंद माली, कीरत बाबाणी, एजी उत्तम ऐं ॿिया केतिरा ई अदीब हिंद लॾे विया, पर कामरेड सूबे ज्ञानचंदाणी सिंध न छॾी ऐं हिते ई रही पियो। हिंद में वञी गोबंद माली, एजी उत्तम ऐं कीरत बाबाणी जी टेमूर्ती नई दुनिया जारी कई, जेका आख़िर ताईं एजी उत्तम जी सरपरस्ती हेठि किताब छापींदी रही। नई दुनिया पब्लिकेशन जा केतिरा ई किताब तरक़ी पसंदि अदब जा शाहकार किताब आहिनि, जेके वरी वरी छपाइण जहिड़ा आहिनि। गोबंद माली सॼी ज़िंदगी सिंध परस्त कम्युनिस्ट रहियो, पर आख़िरी उमिरि में हूअ सभिनी तरक़ी पसंदि दोस्तनि खे चवंदो हो त हाणे मूं कम्युनिज़म खे तसौफ़ में वेंजारियो आहे। उन ॻाल्हि मां भली बि त सम्झी सघिजे थो त हूअ आख़िरी उमिरि में तसौफ़ ॾांहुं लाड़ो रखंदो हो। सिंध जो ही नामियर अदीब ऐं लेखक 10 फरवरी 2001 ते बम्बई में देहांत करे वियो। सिंधी अदब ऐं ॿोली लाइ संस कावशूं कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। इन्ही ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।